नाज़रीन थाने बुलाखान में मौजूद आहियूं। थाने बुलाखान जो जेको ही रोड है नए डेसवी जितां नए बरसाती पानी जा वेकरा अचनि था। बरसातनि खां पोइ हिन नए जी जेकी सूरत हाल आहे उहा जेकी तमामु ख़राबु आहे। रोड जेको 1 किलोमीटर ही रोड आहे, हिन तां जेके सॼे पूरे विच ते साइडुनि ते वॾा वॾा खॾा नज़र अचनि था। जेकी ट्रांसपोर्ट आहे, ट्रांसपोर्टर आहिनि, उन्हनि खे सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। तो ये रोड एक अड़ो रोड है जैसे यही समझो मोटरसाइकिल ॾिसो जबल ते आसानी सां चढ़ी वेंदी है, पर हिन रोड ते वॾी हुनखे मुसीबत थी मिले। तकलीफ़ असांखे ॾाढा टायरनि जा नुक़सान थींदा आहिनि, कमानी जा नुक़सान थींदा आहिनि। तमामु गाॾी ते लोड था करे अचूं, असांखे ॾाढी परेशानी थी थिए। कलाक अधु कलाक त लॻियो थो वञे रुॻी खॾे मां गाॾीअ जो नुक़सान एर बर फाटनि था न, को पटो कमानी तोड़े या को नट बोल्ट हेॾां होॾां। अहिड़ी हालत बस न जेको माण्हू हुतां घरां बीमार खणी अचूं, को अधु पूरो सो हिते माॻियो पूरो थी वञे पोइ बुलाखान पहुचूं। हुकूमत खे घुर्जे त हिन जेको रोड आहे 1 किलोमीटर रोड आहे, हिन ट्रांसपोर्टर परेशान नज़र अचनि था ऐं सख़्तु जेके गाॾियूं आहिनि अची वञी उनखे तकलीफ़ अचे थी। उन्हनि इन करे हिन रोड खे तामीर कराए वञे। कैमरामैन राशिद नवाज़ मंगलार सां गॾु इम्तियाज़ मंगलार, सिंध टीवी न्यूज़ थाणो बुलाखान।